अस्सलाम वालेकुम और ॾिसी रहिया आहियो SDN न्यूज़। आऊं आहियां सोहेल चांडियो। सकम मां ख़बर ॾींदा हलूं त सकन में गुज़रियल ॾींहुं जस्कम मर्कज़ी प्रेस तर्जुमान आसिम मंगसी जी मासूम न्याणी खे डॉक्टर पारां दवाऊं न ॾियण वारे मामले ते सरकारी अस्पताल में डॉक्टर अली रज़ा बरोही खे मारकुट करण ऐं अस्पताल में भञा करण वाक़े खिलाफ़ पैरामेडिकल स्टाफ पारां डॉक्टर अली रज़ा बरोही जी फरियाद ते सकन थाणे ते आसिम मंगसी ऐं आफ्ताब कीरो ते केस दाख़िल कराइण खां पोइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अस्पताल जे OPD जे बाइकाट करण समेत तालुका अस्पताल सकरंड खां नेशनल प्रेस क्लब ताईं डॉक्टर नसीर अहमद मेमण माशूक जतोई सैयद बाबू शाह जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त जस्कम जे तर्जुमान आसिम मंगसी ऐं साणस गॾु आफ्ताब कीरो ते तशद्दुद ऐं अस्पताल में भञ जो केस दाख़िल करायो आहे, पर सकरंड पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। जेसिताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे ओसिताईं तालुका अस्पताल सकरंड में OPD जो बाइकाट जारी रहंदो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम वञे।